अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरान टीवी न्यूज़ में बालिकार आवां सारा सुमरो हिन बुलेटिन में सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जी जनाज़े नमाज़ अदा। तेहरान जे ग्रैंड मस्जिद में आयतुल्लाह अली ख़ामनाई ऐं संदसि शहीद बातिन जी नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सदर मसूद पिज़िक्शियान समेत ईरानी क़ियादत ऐं लखे सोग वारनि जी शिरकत। 100 मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह नुमाइंदा बि जनाज़े नमाज़ में शरीक। शहीद आयतुल्लाह ख़ामनाई जी तदफ़ीन 9 जुलाई ते मशहद शहर में कई वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका अॼु बि दुनिया में उम्मीद जो किरणो आहे, उनखे कॾहिं बि नाकाम थियण न ॾींदासीं। अमरीकी फ़ौज अॼु सभ खां वधीक मज़बूत ऐं ताक़तवर फ़ौज आहे। अमरीका जे आज़ादी वारे ॾिहाड़े जे तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमरीका कॾहिं बि कम्युनिस्ट मुल्क नाहे रहियो। आलमी निज़ाम में कम्युनिज़म पंहिंजो वजूद विञाए चुको आहे। कम्युनिस्ट नज़रियनि खे अमरीका में कामयाब थियण न ॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू पहुची वियो। पीपल्स पार्टी गिलगित बिल्तिस्तान जे सदर एडवोकेट अमजद पारां आची बिलावल भुट्टो ज़रदारी एयरपोर्ट ते मुसाफ़िरनि सां बि मिलियो, सेल्फियूं वरितियूं। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारी वफ़ाक़ी वज़ीर शिज़ा फ़ातिमा चयो आहे त निजी मिल्कियतुनि मथां टावर लॻाइण लाइ मालिक खां इजाज़त वरिती वेंदी। टेलीकॉम बिल सां कंहिं जी ज़ाती ज़मीन या जॻह ते ज़बरदस्ती कब्ज़ो न थींदो। इस्लामाबाद में कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तालड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिज़ा फ़ातिमा चयो आहे त इत्तफ़ाक़ राय सां कानून साज़ी कई पई वञे। टेली कम्युनिकेशन एक्ट में तरमीम वक़्त जी ज़रूरत आहे। निजी प्रॉपर्टीज़ जे हवाले सां कैटेगरीज़ ठाहियूं पियूं वञनि। मुल्क जे पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण ऐं जमहूरियत ते राताई ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। पीपल्स पार्टी पारां सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाजी रैलियूं, तक़रीबूं ऐं मेड़ाका। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई 1977 जो ॾींहुं जमहूरियत जे रूह ते ज़ख़्म तौरु यादि रखियो वेंदो। जमहूरियत मथां राउ हणी चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत खे किरायो वियो। अॼु जे ॾींहुं बंदूक जे ज़ोर ते जमहूरियत खे यरगमाल बणाए अवाम जो मैंडेट खसियो वियो। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे बेगुनाह क़ैद ऐं सियासी इंतकाम ते बदल केस खे मुंहुं ॾियणो पियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कॾहिं बि आमद जे साम्हूं पंहिंजो कंध न झुकायो। बदीन, ठठो, सकरण, मीरपुर साखरो, ख़ैरपुर नाथन शाह ऐं ॿियनि शहरनि में जियालनि जूं रैलियूं। सिंध यूनाइटेड पार्टी जा पाणी खोट वसीलनि जे फुरलट ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। मरकज़ी सतह हैदराबाद में प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज। रोशन वड़ो, अमीर आज़ाद पंवर ऐं ॿिया शरीक। लाड़काने, शेदात, कोटपान, सईदाबाद, कुंडरी ऐं तंगवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरा। कशमोर, मांझंद, केन, शाह, भाट, दौड़, जाती, गुलाब, लघारी ऐं ॿियनि शहरनि में बि कारकुननि रोडनि ते निकिरी आया। वाणनि चयो आहे त सिंध में पाणी जी खोट अथरादू आहे। वसीलनि ते दाड़ो हणियो पियो वञे। बजट में अवाम खे को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। महांगाई में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। मेठियाणी पुलिस काज ते कड़की शादी रोकराए छॾी। नंढी उमिरि जो जवाज़ ॼाणाए कंवार कलसूम सोलंगी खे हिरासत में वरितो वियो। ॻोठ ऐं मौलवी गिरफ़्तार। पुलिस ॻोठ कोड़े जा बाड़ में कार्रवाई करे शादी जी ख़ुशियुनि खे सोग में तब्दील करे छॾियो। ॻोठ अब्दुल गफूर जो चवणु आहे त पुलिस मुखालफ़नि जे चुर्च ते तज़लील ऐं नाइंसाफ़ी कई आहे। नारी जी माउ चयो आहे त भाणे जी धीअ जो संग घुरियो हो, न ॾियण ते नाइंसाफ़ी कई वई आहे। पुलिस मूजिबि नारी जी उमिरि शादी जेतिरी आहे, पर उहा शादी लाइ राज़ी न आहे। खेसि अदालत में पेश कयो वेंदो। कमाल वेझो पोरियत सोलर प्लांट मां करंट लॻण करे फौत। ॻोठ नबी बख्श कलेरी में अली मुराद कलेरी तारुनि मां करंट लॻण सबबि मौक़े ते ई फौत थी वियो। वाट्सएप मूजिबि पोरियत सुबुह जे वक़्तु ज़रई ज़मीन ते कमु कार लाहियो वियल हो, जिते ज़रई ज़मीन में पाणी लाइ लॻल सोलर प्लांट जे तारुनि में विचड़ी पियो ऐं करंट लॻण करे फौत थी वियो।